सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हां खे भलीकार। प्यारा ॿारो, असां रत जो दौरो मुकमल करे चुका हूँ। अॼु असां वटि आहे असांजे हिन नक़ल या हमल में कुझु नुक्स। खाधे वसीले इंसान जे नक़ल ऐं हमल में पैदा थींदड़ नुक्स असांजे रोज़मर्रा जी ज़िंदगी में खाधे जो वॾो अहम रोल आहे। इहो चयो वेंदो आहे त असीं उहो ई आहियूं जेको कुझु असीं खाऊं था। यकीनन असांजे हिन नक़ल ऐं हमल ट्रांसपोर्ट सिस्टम में मुख़्तलिफ़ खाधनि जे करे जेके अॼुकल्ह प्रोसेस्ड फूड आहिनि, फास्ट फूड आहिनि, ज़्यादा फैटी एसिड वारा फूड्स आहिनि, ऑयली फूड आहिनि, उन्हनि जे करे केतिरनि ई क़िस्मनि जा असांजे ट्रांसपोर्ट सिस्टम में नुक्स, डिफेक्ट्स या फॉल्ट्स पैदा थियनि था। असां उन्हनि मां कुझु ॾिसंदासीं, जहिड़ो कि असां वटि ब्लड प्रेशर, रत जो दबाव, एंजाइना, ऐं दिल जो दौरो, हार्ट अटैक। असांखे ख़बर आहे त रत जो दबाव, ब्लड प्रेशर इंसान जो मामूल वारो जेको प्रेशर आहे, रत जो दबाव आहे, उहो ही आहे। ही मामूल वारो रत जो दबाव आहे। ऐं असां अॻु में पढ़ी चुका आहियूं त रत जो दबाव छा आहे। उहो दबाव जेको रत जे शरियाननि, रत जो दबाव जेको इन्हनि शरियाननि ते पए थो पियो, ऐं उहो मामूल वारो कैलकुलेटेड ही आहे। हाणे रत जे दबाव में असां वटि ॿिनि क़िस्मनि जा रत जा दबाव अचंदा। हिकिड़ो वधियल दबाव, ॿियो घटियल दबाव। अंग्रेज़ी में जंहिंखे असां हाइपर टेंशन ऐं हाइपोटेंशन, हिन में ही वधियल दबाव, जॾहिं त ही घटियल दबाव। हाणे इहे असां वधियल दबाव या घटियल दबाव खे इन्हनि जी असांखे कीअं ख़बर पवंदी। अगरि असांजो ही प्रेशर न आहे, हिन खां घटि आहे त पोइ हाइपोटेंशन, इन क़ीमत मामूल वारी क़ीमत खां वधीक आहे त पोइ हाइपर टेंशन। हाइपर टेंशन में असांजे शरियाननि ते इहो रत जो मुसलसिल दबाव रहे थो। ऐं रत जे दबाव जे वधण जा कारण कहिड़ा आहिनि। सिगरेट नोशी थी वई, कोलेस्ट्रोल, चर्बी, फैटी एसिड जो वधीक थियणु, छाकाणि त ही जेके रत जूं नलियूं आहिनि, हिननि में अगरि इहे अहिड़े नमूने सां आहिनि त रत जो वहिकिरो सही फितरती कुदरती नमा थींदो। लेकिन अगरि असांजे सही नमूने खाधे वापराइण जे न करण जे करे असां वटि हिते कोलेस्ट्रोल, फैटी एसिड, ऑयली खाधा खाइण जे करे असां वटि हिते कोलेस्ट्रोल जमा थो थिए। कोलेस्ट्रोल जमा थींदो आहे त पोइ उहो कोलेस्ट्रोल रत जे वहिकिरे खे रोके थो, जंहिंजे नतीजे में हाइपर टेंशन यानी वधीक दबाव रहे थो। अहिड़े नमूने सां अगरि असां वटि इन जे उबतड़ हालत आहे त पोइ उहा हालत सॾिबी हाइपोटेंशन। ऐं यकीनन अगरि मुसलसल इहे हालतूं रहनि थियूं, तंहिंजे करे केतिरियूं बीमारियूं पिणु थी थियूं सघनि। ब्लड प्रेशर जे करे, रत जे वधियल दबाव जे करे हार्ट अटैक, रत दिल जो दौरो ऐं ॿियूं पिणु बीमारियूं थियनि थियूं। अचूं था एंजाइना जे तरफ़।
एंजाइना छा आहे? एंजाइना खे सादे लफ़्ज़नि में ईअं लिखूं त ही छातीअ जो सूर आहे जेको तंहिं सूरत में थींदो आहे थिए थो जॾहिं ऑक्सीजन वारो रत दिल जे पठनि खे सही नमूने नथो मिले। ही बुनियादी तौर ते असांजी छाती जो सूर आहे। छाती मां मुराद छाकाणि त असांजो दिलि हिन खाॿे पासे थिए थो। हाणे जॾहिं असांजे दिलि खे ऑक्सीजन सां भरपूर रत न मिलंदो या दिलि जे कुझु पठनि मसल्स मशकनि खे इहो रत सही नमूने सां नथो मिले, तंहिं सूरत में छातीअ में सूरु पवंदो जंहिंखे असां एंजाइना चऊं था। हार्ट अटैक, दिलि जो दौरो, हार्ट अटैक हिन खे ईअं लिखंदासीं त हिन खे साइंसी ज़बान में मायोकार्डियल इन्फार्क्शन चइजे थो। मायोकार्डियल इन्फार्क्शन मायोकार्डियल इन्फार्क्शन चइजे थो। ही उहा कैफ़ियत आहे जंहिंमें शरियाननि कोलेस्ट्रोल में कोलेस्ट्रोल जो मिक़दार वधी वञे थो। ऐं असांखे ख़बर आहे त दिलि खे रत पहुचाईंदड़ शरियान उहा कॉर्नरी आर्टरी आहे। कॉर्नरी शरियान जेका दिलि खे रत पहुचाईंदी आहे उहा इन्हे कोलेस्ट्रोल जे करे बंदि थी वञे थी। असांखे ख़बर आहे त कॉर्नरी आर्टरी जेका दिलि खे ऑक्सीजन सां भरियल रत थी ॾे। हार्ट अटैक में छा थो थिए त इन्हनि आर्टरीज़ में कोलेस्ट्रोल जो लेवल वधी थो वञे जंहिंजे करे रत जो दबाव वधी थो वञे, ब्लड प्रेशर वधी थो वञे। ऐं जेका आर्टरी कॉर्नरी आर्टरी दिलि खे रत थी पहुचाए उन में जॾहिं कोलेस्ट्रोल जमा थो थिए उन जे नतीजे में छा थो थिए दिलि जे पठनि या मशकनि खे सही नमूने सां रत ऑक्सीजन सां भरियल रत नथो मिले। तंहिं करे उहे पठा या मश्क टिश्यूज़ जेके आहिनि से दिलि जा मरण शुरू कनि था। इन कैफ़ियत खे असां हार्ट अटैक यानी दिलि जो दौरो था चऊं। हार्ट अटैक जूं अलामतूं त हूं त मुख़्तलिफ़ थियनि थियूं हर इंसान जे तबियत मिज़ाज जे मुताबिक़, लेकिन कुझु कामन अलामतूं असांखे इहे मिलनि थियूं त
छातीअ जो सूरु, छाती जो सूरु यानी हिन खॿे पासे सूरु पवंदो आहे ऐं जंहिंजे करे ही खॿी बांह ऐं ही खॿो पासो सॼो वरितलु हूंदो आहे। ऐं उन सां गॾोगॾु मथे में सूरु, निंड न अचणु, पघर जो अचणु, इन सां गॾोगॾु उल्टीअ जो अचणु, साह खणण में तकलीफ़। इहे कुझु मख़सूस अलामतूं आहिनि जेके जेॾीमहिल हार्ट अटैक थींदो आहे त पेश अचनि थियूं। हाणे अगरि सबबनि जी ॻाल्हि कयूं त असां हिन वीडियो में ॾिसूं था पिया त कोलेस्ट्रॉल यानी चर्बी उन जे करे हार्ट अटैक थिए थो, लेकिन इन खां अलावा ॿिया पिणु सबब आहिनि जंहिंमें तंबाकू नशी, स्मोकिंग, स्ट्रेस, मुसलसिल दबाव परेशानी जो रहणु ऐं इंसान जूं फिज़िकल एक्टिविटीज़, जिस्मानी वर्ज़िश या का फिज़िकल एक्टिविटीज़ जो घटिजणु, इहे पिणु अलामत सबब आहिनि। प्यारा वारो, असांजो ही क्लास हिते वीडियो लेक्चर हिते ख़तमु पियो थिए। पाण ईंदड़ वीडियो लेक्चर में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।